अॼु जे शाम में ख़ासि ॻाल्हि इहा आहे त अॼु असां हीअ शाम में ख़ासि तौर ते ऑर्गेनाइज़ त कई आहे ज़ुल्फ़कार जे नाले कई आहे ऐं उन जे शान में कई आहे, पर उन सां गॾोगॾु अॼु असां वटि हिकिड़ी पूरी गैलेक्सी मौजूदु आहे अहिड़नि फ़नकारनि जी जेके पंहिंजे पंहिंजे हवाले सां न सिर्फ़ु ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि ऐं सुर ऐं साज़ ते हुननि जी दस्तरस आहे, पर उन सां गॾोगॾु हू कंहिं कुंड कुर्छ में गुमनाम ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। अॼु असां वटि हिकु अहिड़ी गैलेक्सी मौजूदु आहे। सो शुरूआत में मां गुज़ारिश कयां थी उस्ताद गुलाम कादिर राहीअ खे त हू पंहिंजे शागिर्द सलीम सां गॾु स्टेज ते अचे तव्हांजे अॻियां पंहिंजो कलाम पेश करे। अॼोकी महफ़िल जे हवाले सां मां हिकिड़ी ख़ुशूसी तौर ते ॻाल्हि करणु चाहींदसि। जेके बि ऑडियंस आया आहिनि उन्हनि जे लाइ असां अॻु में बि ऐलान कयो हुयो त हिते जेके बि कल्चरल एक्टिविटीज़ आहिनि, राग जूं हुजनि, परफॉर्मिंग आर्ट जूं हुजनि या अञा बि अदबी लिहाज़ खां हुजनि, उन में असांखे तव्हांजो सहकार घुर्बल आहे। ऐं मूंखे इंतिहाई ख़ुशी थी आहे त असांजे सभिनी जेके आहिनि से सिंध दोस्त, इल्मु दोस्त, अदब दोस्त ऐं ख़ासि तौर ते सिंध जे आर्ट ऐं कल्चर सां रखंदड़ जेके बि असां वटि साथी आहिनि उन्हनि जी का खोट कोन्हे। मां ॾाढे फ़ख्र सां चवां थी त अॼोको प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करण में असांखे सहकार हासिल आहे जान मोहम्मद सूमरे साहब जो, जंहिं न सिर्फ़ु असांखे फ़नकार गॾु करे ॾिना आहिनि, पर जेकॾहिं मां चवां त हिन सॼी अॼोकी महफ़िल जे पुठियां जेको अगरि केरु मुख्य किरदारु आहे त उहो जान मोहम्मद सूमरो साहब आहे। मां ज़रूरु चवंदसि तव्हां हुन लाइ ताड़ियूं वॼायो, छाकाणि त सची ॻाल्हि इहा आहे त खाना बदोश वटि एतिरा रिसोर्सिस कोन्हे, बाक़ी स्पेस आहे, ही बंदोबस्त असां कराए ॾेई सघूं था। पर मां थोराई थी आहियां जान मोहम्मद सूमरे साहब जी, जिन न सिर्फ़ु फ़नकारनि खे हिते वठी अचणु बल्कि उन्हनि जे लाइ बंदोबस्तु कयईं। मां पंहिंजे सभिनी ऑडियंस खे चवंदासीं त असांखे तव्हां वटां ॿियो कुझु बि कोन घुर्बल आहे, पर इन्हनि फ़नकारनि खे जेके परे परे खां अची हिते परफॉर्म कनि था उन्हनि खे दाद पोइ उहा तव्हां ताड़ियुनि जी शिकल में ॾियो, घोर जी शिकल में ॾियो, पर उन्हनि खे दाद ज़रूरु ॾियो, छाकाणि त हीउ खाना बदोश जो जेको अंगण आहे इहो उन्हनि जे लाइ आहे, हीअ असांजी प्रोजेक्शन लाइ कोन्हे। तंहिंजे करे मां तव्हांखे ज़रूरु जेका असां इहा अपील कंदासीं त उन्हनि खे भरपूर दाद ॾियो, जीअं असांजा फ़नकार इहे महसूसु कनि त वाक़ई उन्हनि जी फ़न जी क़दरदानी मौजूदु आहे। महिरबानी। हेलो
कन्हावे अगर हप जप ऐं जीव जलाइन क्यों पंहिंजूं यादूं खणी बंदूं मूंखे ॾाढो सताइन तूं तुझी जो इश्क वठे